ख़बर ॾींदासीं कुंभ मां अब्दुल कयूम गांव जी ख़बर मूजिबि कुंभ में मलाह मार्केट जे दुकानदारनि जो एहतजाज। मार्केट जे साम्हूं रेड़ा चुंगचियूं रक्षा बीहारण ते दुकानदारनि जो एहतजाज। मार्केट जे मालिक ज़ाहिद हुसैन मलाह जो एक्शन रेडी वारनि रेड़ा न हटाया। जॾहिं रेड़ी वारनि खां पोइ मौक़ो वरितोसीं त उन्हनि जो चवणु आहे त असां ग़रीब रोज़ी करे रहिया आहियूं, असांखे हितां हटाए असां सां नाजाइज़ी करे रहिया आहिनि। दुकानदारनि जो चवण ते असां लखें रुपया एडवांस ॾिनो आहे, 1000 रुपया मसवाड़ू ॾियूं था। अॻियां रेड़ी वारा रस्ता बंदि कयूं बीठा आहिनि, ग्राहकनि खे रस्तो बि नथो मिले। जॾहिं मार्केट जे मालिक ज़ाहिद हुसैन मलाह खां मौक़ो वरितोसीं त चयाईं त दुकानदार जो रोज़ाना असांखे दावूं थियूं मिलनि त रेड़ा हटाए। असां पहिरियां 2 खां 3 भेरा रेड़ा हटाइण जो चयो आहे, पोइ बि नथा हटाइनि। मज़लूम मारवाड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं।